अल्लाह साईं नबी साईं जे करे मेहरबानी कई वो नबी साईं तव्हां असांखे मिलियो आहे। चओ त इंसाननि जे लाइ रहमत आहे, हथ खड़ो करे चओ त जानवरनि जे लाइ बि रहमत आहे। चओ जो असां चओ इंसाननि जे लाइ रहमत आहे, जानवरनि जे लाइ बि। हज़रत क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं जो जलील क़दर सहाबी आहे। उन जी रिवायत आहे त मां नबी साईं सां गॾु सफ़र ते वञा पियो, साम्हूं नज़र कईसे त हिकिड़ो खूह आहे, खूह में ऐट वहे पियो, ऐट जे चक्कर में उठ फिरे पियो। नबी साईं जी जॾहिं खूह ते नज़र पई फरमायो क़तादा हल तिन खूह तां पाणी बि पीऊं, अॻियां वण नज़र अचनि था छांव आहे वेही आराम बि कयूं। हज़रत क़तादा चए थो जॾहिं असां खूह जे वेझो वियासीं ॾिठोसीं त चक्कर में उठ फिरे पियो। उठ फिरंदे फिरंदे जॾहिं उठ जी नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र पई, उठ खां दाह निकिरी वई, ढुंढकरां करे रोए पियो, ईअं रोए पियो जीअं नंढड़ो ॿार अम्मा जे आॾो रोईंदो आहे। रोईंदो रोईंदो अॻे हलियो वियो, वरी फिरी आयो, वरी नबी साईं जे पाक चेहरे ॾे नज़र करे रोए पियो। नबी साईं रहमत जा हथ वञी उठ जे अखियुनि ते रखिया, कपिड़े मुबारक सां उठ जा ॻोढ़ा उगनि पिया। फरमायो उठ ॾे त ख़बर कहिड़ो ॾुख थी, कहिड़ी तकलीफ़ थी, मां मोहम्मद जे आॾो बयानु कर। अल्लाह उठ खे ज़बानी नबी साईं सां ॻाल्हाईंदो बीठो आहे। सभई चओ त नबी साईं जो मौजज़ो बरहक़ ऐं सचो आहे। हाणे उठ नबी साईं सां ॻाल्हाए थो, चए थो साईं मुंहिंजो मालिक जेको पाणी भराईंदो बीठो आहे इन ते मां दाही आहियां। उठ कहिड़ी दां अथसी? चए साईं इहो 4 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे, सोमाणी जी निमाज़ न पढ़ंदो आहे। मां जानवर खे भउ थींदो आहे मतां इन जे करे अल्लाह जो अज़ाब न अचे त मां बि इन अज़ाब में गिरफ़्तार थी वञा। नबी साईं मालिक खे सॾु कयो, हेॾे आहे तुझे उठ दां ॾिनी आहे, तूं इशा जी निमाज़ न पढ़ंदो आहे। चइसि ॻाल्हि सही आहे, वाइदो कर अॼु खां बाद इहा निमाज़ पाबंदी सां पढ़ंदे। चइसि वाइदो आहे मां पाबंदी सां पढ़ंदुमि। नबी साईं उठ सां ॻाल्हाए, उठ तुंहिंजे मालिक मां मोहम्मद सां वाइदो कयो आहे, अॼु खां बाद इहा निमाज़ बि पाबंदी सां पढ़ंदो। हज़रत क़तादा चए थो ॾिठुमि, उठ वरी टहक ॾींदो खिलंदो खिलंदो अॻिते हलियो वियो। ऐं क़तादे साईं जी रिवायत आहे थोरो अॻे हलियासीं त वॻु उठनि जो अचे पियो, थींदो आहे न बा वॻु, हितां जे इलाइक़े में चीज़ल शाह जो वॻु मशहूरु आहे। मालिक अॻियां अॻियां अचे पियो, मालिक जी जॾहिं नबी साईं ते नज़र पई त डुकी आयो, साईं मां तव्हां ॾे दां खणी आयो आहे। कंहिं ते? हिन उठ ते दां खणी आयो आहे। उते उठ मालिक ते दाही, हिते वरी मालिक उठ ते दाही। फरमायो कहिड़ी दां अथसी? चइसि उठ अहिड़ो आहे ॿियनि उठनि सां विढ़ंदो आहे, कंहिंखे चिंबा, कंहिंखे दोधा फोड़ा आणे, कंहिंखे चक विझे, कंहिंखे वठी करे हेठों करे विहंदो आहे। मां त विड़ी विड़ी थकिजी पियो, मुड़े ई कोन थो, अमां उठ सां ॻाल्हायो छो थो ईअं ज़ुल्म करे। नबी साईं अशदांग जो इशारो कयो, उठ डुकंदो डुकंदो गिची डिघी कंदो नबी साईं जे क़दमनि ते अची गिची रखी अथई। चओ त मुंहिंजे सुहिणे साईं खे उठ बि सुञाणींदा हा। चओ मुंहिंजे सुहिणे साईं खे उठ बि, पर अबा हे त सियाणो उठ ॿियनि सां विड़े थो, चरिया उठ बि नबी साईं खे सुञाणींदा हा। अंसारी साहिब बि डुकंदो आयो, साईं मुंहिंजो उठ चरियो थी पियो आहे, माण्हू खे चक विझे थो विड़े थो। हाणे हिकिड़ी जॻह में बंदि कयो अथमि, साईं खे 5-6 साह बि ॾियो, इनखे वठी करे नाके ॾी हणूं। साईं जन फरमान था 5-6 न, मां मोहम्मद अकेलो थो हलां। साईं मतां को तव्हांखे ॾुख न ॾे, फरमा था ॾेखार। इशारो कंहिं हिन जॻह में बंदि कयो अथमि। नबी साईं दरवाज़ो खोलियो, चिरे उठ जी जॾहिं नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र पई, अखियुनि मां पाणी वही आयसि, गिची डिघी कंदो कंदो अची नबी साईं जे क़दमनि ते रखी अथई। पाण फरमायो काॾे वियो अंसारी साहिबी? चयोसि त नाके ॾी खणी अचे जो चरे उठ बि मां मोहम्मद खे सुञातो आहे। हाणे उठ नबी साईं जे क़दमनि ते गिची रखियूं बीठो आहे। साईं जन फरमान थो त तुंहिंजे मालिक दां ॾिनी आहे, ॿियनि उठनि सां विढ़ंदो आहे, छो तूं विढ़ंदो आहे? छो कंहिंखे ॾुख ॾींदो आहे? छो कंहिंखे तकलीफ़ ॾींदो आहे? अल्लाह नाराज़ थींदो आहे। अबा को कंहिंखे ॾुख ॾे,
को कंहिंखे ईज़ा ॾे अल्लाह नाराज़ थींदो अथव। अल्लाह कावड़ो अथव, न ॾियो कंहिंखे ॾुख, न ॾियो कंहिंखे ईज़ा। मदीने शरीफ़ में सुहिणे अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहमानी जी निमाज़ पढ़ाई। अल्लाह तव्हां सभिनी खे मके मदीने जी ज़ियारत कराए। ज़ोर सां तव्हां आमीन चओ, अञा बि दिलि सां आमीन चओ। मां बि तव्हांखे दिलि सां दुआ कयां थो। इन जे करे जो 2 महीननि खां बि घटि ॾींहं थींदा, मां 9 ॾींहं मदीने शरीफ़ में, 8 ॾींहं मके शरीफ़ में रही आयो आहियां। तव्हांखे बि दुआ थो कयां, अल्लाह तव्हांखे बि मको मदीनो ॾेखारे। वञो अबा, रहमत उते अथव, बरकत उते अथव। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मके शरीफ़ में अचे मस्जिदरा में 1 निमाज़ पढ़ंदो, अल्लाह उनखे 1,00,000 निमाज़ जो सवाबु ॾींदो। ॾींहं में जे 5 निमाज़ां पढ़े त 5 लख निमाज़ सवाबु थी वञे। अञा हिकिड़ी ॿी बि तव्हांखे मां ॻाल्हि अर्ज़ु कयां, हिन दफ़े न, अॻियनि किन दफ़नि में हिकिड़े मौली साहिब मके शरीफ़ में मूंसां ॻाल्हि कई। चएसि असां सुबुह जे वक़्त में हिकिड़े उस्ताद जे आॾो अरबी किताब जो सबक़ु काबे जे साम्हूं मस्जिद हराम में वठंदा आहियूं। हिकु ॾींहुं सुबुह जो असां वियासीं, उस्ताद किताब बंदि कयो, खोले ई न पियो। साईं सबक़ु पढ़ायो, चए पोइ पढ़ायांव थो, पहिरियों तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां। चयोसीं साईं कहिड़ी ख़ुशख़बरी? चए राति मां काबे जो तवाफ़ कयो, वरी नबी साईं ते 100 दफ़ा सलाह सगोरी पढ़ी, सुम्ही पियुमि, निंड अची वई। निंड में सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। अबा नबी साईं जी ज़ियारत थींदी अथव। मतां को गुनाहगार चए त मां गुनाहगार आहियां, मूंखे कीअं ज़ियारत थींदी? अबा का नेकी जो कमु हिकिड़ो क़बूल पइजी वञे न, नबी साईं जी ज़ियारत थींदी अथव। इहो मां तव्हांखे सर्टिफिकेट ॾियां थो। मुंहिंजे ॻोठ जो वाक़ियो आहे, मस्जिद जे आॾो हमरा मूंसां ॻाल्हि कई। चए साईं मां कराची वियो हुउमि भैंस कॉलोनी मेंह वठणु। जॾहिं वाड़े में वियुमि ॾिसां त मथे कुंड में छिके में क़ुर शरीफ़ रखियो आहे, चोलियूं अथसि पर मिटी में भरियो पियो हो। मां जल्दी में वुज़ू करे क़ुर शरीफ़ लाहे चोलियूं सफ़ा कयमि, क़ुर शरीफ़ सफ़ा कयमि। वरी मां पढ़ियलु कोन हुउमि, पोइ सिटनि ते आङुर रखी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़दे पढ़दे 15 सिपारा मां ईअं पढ़िया। वरी सफ़ा करे मथे रखी छॾियमि। रात जो सुम्हियो पियो हुउमि, निंड में मूंखे सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। ऐं नबी साईं मूंखे ईअं फरमायो, अॼु मुंहिंजे क़ुर जी सफ़ाई कई थी, इन जे करे मां मुहम्मद तोखे पंहिंजी ज़ियारत कराई आहे। कंहिं बा हिकु नेकी जे कम जे करे बि नबी साईं जी ज़ियारत थींदी आहे। उस्ताद चयो त मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी, ऐं नबी साईं फरमात सुबुह जेके शागिर्द अचनि न, पहिरियों सबक़ु न ॾिजानि, इहा ख़ुशख़बरी ॾिजानि त जेको काबे शरीफ़ जे चौधारी मस्जिद हराम जे दीवारनि जे अंदरि 1 निमाज़ पढ़ंदो न, अल्लाह उनखे 1 लख न पर उनखे 70 लख जे निमाज़ जो सवाबु ॾींदो। केॾो सवाबु आहे। ऐं नबी साईं फरमाइनि था मदीने शरीफ़ अचो, मां मुहम्मद जी मस्जिद नबवी में 1 निमाज़ पढ़ो, अल्लाह तव्हांखे 50,000 निमाज़ जो सवाबु ॾे। वञो ॿेली मके मदीने, रहमत उते अथव, बरकत उते अथव। अर्ज़ु पे कयुमि, नबी साईं मदीने शरीफ़ में सोमाणी जी निमाज़ पढ़ाई। निमाज़ पढ़ाए साईं जन ऐलान फरमायो, कहिड़ो? फरमायो त सुभाणे मां मुहम्मद जी तयारी आहे, मां मके शरीफ़ वेंदुमि, उमिरो कंदुमि। जेको बि मां मुहम्मद सां गॾु हलंदो न, अल्लाह उनजो उमिरो क़बूल करे छॾींदो। साहबा किराम ॿुधो त सॼी राति ख़ुशी में मापिया ई न, तयारी में लॻी विया। सुबुह थी निमाज़ ते आया त इहराम ॿधी करे आया। साईं जन सुबुह जी निमाज़ पढ़ाई, सलाम फेरियो, नज़र कयूं त सभिनी खे इहराम ॿधो पियो आहे। सभई हलंदव? चएसि अहिड़ो मौक़ो को ॿियो? साईं जन असाब सुफ़े जे धिके ते मथे चढ़ी करे फरमाइनि था, सभु मां मुहम्मद सां हलो, पर उहो मां मुहम्मद सां गॾु न हले जंहिं पंहिंजे पाड़े वारे खे ईज़ायो आहे। जंहिंखां पाड़े वारो नाराज़ आहे, मां मुहम्मद बि नाराज़ आहियां, मुंहिंजो अल्लाह बि उन खां नाराज़ आहे, उहो मूंसां गॾु न हले। साईं ऐलान कयो, हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकिरी बीठो। साईं सॾिक हेॾे आहे, पाड़े वारे खे ईज़ायो थी? साईं ईज़ायो अथमि। कीअं?
चैसई अध रात जो वक़्तो मां घर सुम्हियो पियो, मूंखे पेशाब लॻो। घर जे दरवाज़े खां निकितो, पेशाब ज़ोर भरियो। सम्झुमि त वही वेंदो, लटा ख़राब थींदा, जान ख़राब थींदी। पोइ पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब कयो त में इहो पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो आहे। साईं जन फरमा था इहो बि त वॾो ईज़ा आहे। बदबू थी हूंदी, हवा घुली हूंदी, हुन जे हर घर जे भाती ताईं पहुती हूंदी, सभिनी खे तो ईज़ायो। पाड़े वारा तोखां नाराज़, मां मोहम्मद बि नाराज़, त मुंहिंजो अल्लाह बि तोखां नाराज़ आहे। हाणे वञी फ़ैसिलो कयो। पाड़े वारे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब करण खे नबी साईं एॾो ईज़ा सॾियो आहे। अॼु मुस्लमान खे केॾा ईज़ा वठो ॾिए, केॾा ॾुख ॾिए थो, परवाह ई न आहे। नबी साईं फरमा तूं मूंसां गॾु न हल। रोई पियो। वञ पाड़े वारे खे राज़ी करे आ। वियो, राज़ी करे मोटी आयो। पाड़े वारो बि वरतियूं आयो। साईं जन पाड़े वारे खां पुछा कई, राज़ी आहीं? साईं मां राज़ी आहियां। पाण हाणे तूं मूंसां गॾु उमिरि ते हल। ॿेली न कंहिंखे ईज़ा ॾियो, ॾुख न ॾियो। नबी साईं उठ सां ॻाल्हायो। उठ ॿियनि खे ईज़ा न ॾिबो आहे। वाइदो कर खां बाद कंहिं उठ सां न विढ़ंदे। हुन वाइदो कयो। नबी साईं मालिक सां ॻाल्हायो, तुंहिंजो उठ वाइदो कयो आहे, अॼु खां बाद में कंहिंसां बि कोन जेको आहे त विढ़ंदो। नबी साईं फरमा था छो त उठ बि मां मोहम्मद खे सुञातो आहे।